जमहूरियत में कठपुतलियां और एम्पायर की उंगलियों पे नाचने वाले नहीं हो सकते। नजरिया-ए जमहूरियत में नजरिया-ए जरूरत नहीं हो सकता। 20 करोड़ लोगों की राय पर 3 या 2 या 5 लोग अपना नजरिया मुसल्लत नहीं कर सकते। लाहौर में मुस्लिम लीग नून जे सोशल मीडिया कन्वेंशन के खिताब कंदे नून लीग अगवान मरियम नवाज चयो त संदन मुखालिफ सोशल मीडिया कारकुनन खां छो था डिजन। उन चयो त जमहूरियत में गोडा ऐं अंपायर जे इशारे ते नचंदड़ नथा हली सघन, जंहिंखे अवाम प्लस करे उनखे को बि माइनस नथो करे सघे। जमहूरियत में कठपुतलियां और एम्पायर की उंगलियों पे नाचने वाले नहीं हो सकते। नजरिया-ए जमहूरियत में नजरिया-ए जरूरत नहीं हो सकता। मरियम नवाज चयो त किरोड़े वोट खणी ईंदड़ चूंडियल वज़ीर आज़म जी इज़त हुजण घुर्जे। चूंडियल वज़ीर आज़म ते हमलो हर वोट ॾींदड़ ते हमलो हूंदो आहे। मुंतखब वज़ीर आज़म पे हमला, मुंतखब वज़ीर आज़म पर हमला एक शख्स पे हमला नहीं होता, ये हर उस शख्स पे हमला होता है जिसने वोट दिया होता है। हुन चयो त नवाज शरीफ ते हमला उन करे पिया थियनि छाकाणि त हू हिकु नज़रिए सां गॾु आहे। नजरिया नवाज शरीफ ये है कि अगर बाकी इदारों की इज्जत है होनी चाहिए, मगर मुंतखब वज़ीर आज़म की इज्जत भी होनी चाहिए। मरियम नवाज चयो त नवाज शरीफ लाइ बि सवलो रस्तो हो, पर हुन सवले रस्ते ते सही रस्ते खे तरजीह ॾिनी, जंहिं करे नवाज शरीफ लाइ ॾुखियायूं पैदा थियूं। संदसि चवणो त हिते को इस्तेमाल थी रहियो आहे त को इस्तेमाल करे रहियो आहे। उन करे ई पानामा ड्रामो रचायो वियो ऐं अकामे ते खेसि नाइल कयो वियो। मरियम नवाज चयो त चूंडियल हुकूमतुनि जो तख़्तो ऊंधो कंदड़नि लाइ पाकिस्तान में का बि जाइ नाहे। अवामी नुमाइंदनि खे जलावतन कंदड़ पाण जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। नून लीग अगवान चयो त खेनि चयो पियो वञे त पाण ते ॾुखियाई आई त अदल यादि अची वियो, पर अक्सर माण्हू त ॾुखियुनि हालतुनि में सिर बचाए भॼी वेंदा आहिनि।